ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। तुर्कश कॉलोनी जे रहवासी मोहम्मद सुलेमान जुने जे हवाले सां ठट्टो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सहाफ़ियुनि जे अॻियां दाहिंदे चए त गुज़िरियल महीने डिस्ट्रिक्ट जेल ठट्टो गुलाम रोड वटां सुबुह 10 वॻे 3 बुट ॿधल फोरू हथियारनि जे ज़ोर ते CD 70 मोटरसाइकिल 23,000 रोक मोबाइल फोन 3 शनाख़्ती कार्ड फुर करे विया, जंहिंखे महीनो थी वियो आहे पर मूंखे फुर कयल मोटरसाइकिल मोबाइल फोन ऐं कैश पैसा वापसि न कराए सघिया आहिनि। SHO मकली लहणो ख़ान बोज़दार जो चवणु आहे त तव्हांजा चोर ज़ाहिर आहिनि पर उन्हनि जे मथां सगारी धुर जो हथ आहे। ऐं मजबूर आहियां। मोहम्मद सुलेमान जुने जो IG सिंध DIG SSP ठट्टो खे अपील कई त आउं पंहिंजे बचनि खे पढ़ाइण लाइ पंहिंजे ॻोठ घोड़ाबारी छॾे तुर्कश कॉलोनी में आयो आहियां ऐं तमामु ग़रीब मिसकीन आहियां। किश्तियुनि ते मोटरसाइकिल वरिती हुई जंहिं ते पंहिंजी नियाणियुनि खे खणी स्कूल वेंदो हुयुसि पर मुंहिंजे मोटरसाइकिल न हुजण करे उन्हनि जी तालीम मुतासिर थी रहिया। SHO मकलीअ खे पाबंद कयो वञे त चोरनि खां मोटरसाइकिल कैश पैसा मोबाइल बरामद कराइनि। साईं जन जो शुक्रगुज़ार रहंदुसि।